नाज़रीन इन वक्त असां हरदास भगत नरसिंह भगत के सालाना लगंदड़ मेले में मिठी में मौजूद आहियूं। जेतोणीकि ही मोलो चंद कलाकनि ते हलंदो आहे, पर मिठी शहर खां ॿियनि शहरनि खां वॾे तइदाद में ज़ाहिरीन पांधेड़ा ॿारड़ा औरतूं मर्द नौजवान हिते ईंदा आहिनि। मुख़्तलिफ़ शयुनि जा हिते स्टॉल लॻाया विया आहिनि, ॿारनि जे रांदीकनि जा स्टॉल लॻाया विया आहिनि। हिन वक़्तु हिते मूर्ति उते आश्रम में जेको आरती हलंदड़ आहे ऐं हिन पासे सत्संग हलंदड़ आहे। वॾे तइदाद में माण्हू हिन वक़्तु हिन मेले में मौजूद आहिनि। इहो ॿुधाइजो त हरसिंह भगत ऐं नरसिंह भगत जो किरदारु तव्हांजी नज़र में छा हो? साईं किरदारु असांजी नज़र में इहो आहे त संत आहिनि, सचारा आहिनि, पहुतल आहिनि, इहे शख़्सियतूं आहिनि, ईमान हस्तियूं आहिनि। हिनखे अवां संत चओ, सूफ़ीज़म चओ, उन सां लाॻा पियल आहिनि। इहो दर्स ॾियनि था पाण खे इंसानियत जो, अमन जो, हिते भाईचारी कीअं रहिजे, मोहबत कीअं रहिजे, ऐं उन सां पंहिंजे अक़ीदे सां ऐं माण्हुनि सां रवादारी सां पेश अचणु, उन ई दर्स ॾियनि था। इहो पुराणी हिकिड़ी रवादारी आहे, भाईचारी आहे, उन ई शइ खे इंसानु अॻिते कीअं। कैमरामैन सुरेश कुमार मेघवाड़ सां गॾु नंदलाल लोणो, इबरत न्यूज़, मिठी थरपारकर।